नाज़रीन जाम शोर खां ख़बर शामिल कंदा हलूं। डॉक्टरियाणी जे मुबैना गफ़लत सबब फौत थियल औरत जे मुड़स ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। 2 महीना अॻु हैदराबाद जे निजी अस्पताल में मुबैना तौर अस्पताल अमले जी गफ़लत सबब फौत थियल जामशोरो वासण आसमा जे मुड़स सजाद ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। डॉक्टरियाणी धमकियुनि, हिरासमेंट, इज़्ज़त नफ़्स खे मजरूह करण, पैसा तलब करण जो केस दाख़िल कराए छॾियो आहे। 7 मार्च 2026 ते हैदराबाद जे निजी अस्पताल ताज मेडिकल एंड ट्रामा सेंटर में वियम दौरान मुबैना तौर ते अस्पताल अमले जी गफ़लत सबब जामशोरो वासण औरत आसमा फौत थी वई हुई। हिकु दो ॿीहर अव्हां खे जामशोरो खां ख़बर खां आगाह कंदा हलूं। डॉक्टरियाणी जी मुबैना गफ़लत सबब फौत थियल औरत जे मुड़स ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। 2 महीना अॻु हैदराबाद जे निजी अस्पताल में मुबैना तौर अस्पताल अमले जी गफ़लत सबब फौत थियल जामशोरे वासण आसमा जे मुड़स सजाद ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। शागिर्द डॉक्टरियाणी धमकियुनि, हिरासमेंट, इज़्ज़त नफ़्स खे मजरूह करण, पैसा तलब करण जो नोटिस ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे। ख़बर शामिल कंदा हलूं जामशोरो खां। डॉक्टरियाणी जी मुबैना गफ़लत सबब फौत थियल औरत जे मुड़स ख़िलाफ़ दाख़िल केस कयो वियो आहे। 2 महीना अॻु हैदराबाद जे निजी अस्पताल में मुबैना तौर ते अस्पताल अमले जे गफ़लत सबब फौत थियल जामशोरो वासण आसमा जे मुड़स सजाद ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। उन हवाले सां रहीम बख्श लाइन ते मौजूद आहे। जी रहीम बख्श, तफ़सील खां आगाह कजो। हैदराबाद निजी अस्पताल में मुबैना तौर अस्पताल अमले जी गफ़लत सबब फौत थियल जामशोरे वासण औरत आसमा सजाद जे मुड़स ते इल्ज़ाम हेठि डॉक्टरियाणी खे धमकियूं, हिरासमेंट, इज़्ज़त नफ़्स खे मजरूह करण, पैसा तलब करण जो केस दाख़िल कराए छॾियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त 7 मार्च 2026 ते हैदराबाद जी निजी अस्पताल ताज मेडिकल एंड ट्रामा सेंटर में वियम दौरान मुबैना तौर अस्पताल अमले जी गफ़लत सबब जामशोरे वासण औरत आसमा ज़िंदगी ऐं मौत जी जंग हाराए वई, जंहिं बाद फौती औरत जे मुड़स सजाद कमराणी मुसलसल एहतजाजी तहरीक जो आगाज़ कयो। मुख़्तलिफ़ मरहलनि में ताज मेडिकल एंड ट्रामा सेंटर इंतज़ामिया तोड़े डॉक्टरियाणी के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा किया विया। हैदराबाद प्रेस क्लब आॾो 3 ॾींहं जेको आहे सो बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई हुई, जंहिं बाद अस्पताल इंतज़ामिया सिंध तरक़ी पसंद पार्टी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जे फर्ज़न सरवाण मक्सी मार्फत जामशोरे पहुची मुतासिर नौजवान सजाद कमराणी सां ताज़ियत पिणु कई। ज़रियनि ॿुधायो आहे त अस्पताल इंतज़ामिया फौती औरत जे वारसनि खे जेको आहे सो फ़ैसिले जी आमदगी पिणु ज़ाहिर कई, पर वक़्तु गुज़रण बाद का बि जॻह अॻु भराई उहा न थी सघी आहे। जी।